अॼु सिंध जी सिविल सोसाइटी जे पारां जेको उमरकोट वाक़े जे हवाले सां ऐं उनखां पोइ जेका सूरत हाल पैदा थी हुई जंहिंमें इंतिहा पसंदी ऐं नफ़रत जी जेका फिज़ा हुई उनमें हिकिड़ी रवादारी मार्च जो ऐलान कयो वियो हो ताकी सिंध में जेको तसौफ़ जो जेको पैगाम आहे जेको सदियुनि खां वठी सिंध जी ज़मीन ते अमुन ऐं भाईचारे ऐं रवादारी जो महवर ऐं मर्कज़ रहियो आहे उन्ही खे उजागर करण लाइ सिंध जे अदीबनि दानिश्वरनि सिविल सोसाइटी अॻुवाणनि जेको आहे अॼु कराची सिंध जी राजधानी कराची में मार्च जो ऐलान कयो हुयो ताकी सॼी सिंध में अमन जो मैसेज जेको आहे पंहिंजो उहो ॾेई सघिजे ऐं उनजो जेको बुनियादी स्लोगन हुयो उहो बि इहो हुयो त अमन जी धरती अमन थी चाहे पर उहे मार्च जॾहिं ऐलान थियो त उनखां पोइ जेका मज़हबी तंज़ीम पारां बि ऐलान कयो वियो त उहे बि उन ॾींहुं मार्च कंदा पर पोइ उनजे नतीजे में हुकूमत 144 जो ऐलान कयो। ख़ैर इहे सभु ऐलान थिया पर अॼु उहो मार्च जॾहिं थियो टे तलवार खां निकितो प्रेस क्लब तरफ़ रवां दवा हुयो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उनखे रोकण जी कोशिशि कई वई ऐं आख़िर में उन मार्च जे मथां लाठी चार्ज कई वई ऐं उहो जेका आहे उनमें तमामु घणियूं जेके असांजूं भेनरूं हुयूं नियाणियूं हुयूं औरतूं हुयूं ऐं उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वियो ऐं उन्हनि जे मथां तशदुद बि थियो ऐं उहे फुटेजिस जेके आहिनि उहे उनजा फोटू ऐं उन जूं वीडियोज़ जेके आहिनि उहे हिन वक़्तु सोशल मीडिया ते तमामु घणियूं हली रहियूं आहिनि ऐं सॼी सिंध में उन हवाले सां तमामु ॾुख ऐं अफ़सोस सां गॾु हिकिड़ो ताव जी सूरत हाल पैदा थी आहे। बहरहाल इहो सॼो मामिलो जेको आहे शुरू थियो हुयो उमरकोट खां जिते पंहिंजो हिकिड़े डॉक्टर जो क़त्ल थियो हुयो ऐं उहो पुलिस जे कस्टडी में क़त्ल थियो ऐं पुलिस जी पंहिंजी इंक्वायरी मुताबिक़ उहो जेको क़त्ल थियो हुयो उहो फेक इनकाउंटर में पुलिस उनखे क़त्ल कयो हुयो उनखां पोइ छा थियो DIG ऐं SSP समेत पुलिस ऑफिसरनि इंतिहा पसंद इलाइक़े जे इंतिहा पसंद मज़हबी अॻुवाणनि जे पारां गुलनि जी वर्खा उन्हनि जे मथां थी रेड कार्पेट गुलनि जा विछाया विया ऐं पुलिस ऑफिसरनि उन्हनि आजियाणनि मां इंजॉय पिया कयो पर सिंध जी सिविल सोसाइटी जन एहतजाज कयो उनजे नतीजे में सिंध जे घरू खाते जेको आहे उनजो नोटिस वरितो ऐं ज़िया हसन नजार साहब जे जेका ऐलान कयो त हिकिड़ी कमेटी ठही उन कमेटी जेको बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में चयो त हीउ जेको बि आहे इनकाउंटर थियो आहे या जेको क़त्ल थियो आहे उहो पुलिस हिकिड़े फेक इनकाउंटर में हिकिड़े डॉक्टर खे क़त्ल कयो आहे। उनखां पोइ पंहिंजो जेका असांजे मज़हबी जमातुनि जे पारां रद्दमल आयो ऐं उन्हनि बिल्कुलु तमामु एग्रेसिव नमूने सां तमामु सख़्तु लफ़्ज़नि में जेको आहे न सिर्फ़ु क़ौम परस्त अॻुवाणनि जी निदा कई सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि जी निदा कई पर उते जेको डॉक्टर शाहनवाज़ जे क़त्ल खां पोइ उते जेका हिकिड़ी ख़ौफ़ वारी सूरत हाल हुई उन ख़ौफ़ वारी सूरत हाल खे टोड़ण लाइ सम्झे समाजी अॻुवाणनि जेको आहे उते जलसो बि कयो ऐं उनखां पोइ उते जेको आहे उनखां पोइ उहो फिज़ा टुटी पर साॻी जॻह ते वरी जमात उलमा इस्लाम जे पारां ऐं ॿियनि अॻुवाणनि जे पारां ॿियनि मज़हबी तंज़ीमुनि जे पारां जलसा कया विया त उहा ख़ौफ़ वारी फिज़ा हिकु दफ़ो ॿीहर बहाल करण जी कोशिशि कई वई ऐं उनखां अलावा केतिरियूं ई सोशल मीडिया ते वीडियोज़ हलियूं मुख़्तलिफ़ जेको आहे असांजे मज़हबी पंहिंजो आलमनि जे तरफ़ां या मज़हबी नुमाइंदनि जे पारां मज़हबी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि जे पारां जंहिंमें सख़्तु लफ़्ज़नि में क़ौम परस्तनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि जे ख़िलाफ़ जेको आहे नाला वठी उन्हनि जे ख़िलाफ़ गुफ़्तगू कई वई। हिन सॼे अमल में जेको ॻाल्हि आहे त हिकिड़ी त हुकूमत जे पारां इहो मस्बत क़दम थियो त जेका क़त्ल थियो डॉक्टर जो उन क़त्ल जे सिलसिले में हुकूमत फौरी तौर इनिशिएटिव वरितो ऐं पुलिस ऑफिसरनि जे जेका इंक्वायरी कमेटी थी उन में बिल्कुलु हिकिड़े बजाए जो पुलिस ऑफिसरनि खे बचाइण जे हुननि वाज़े लफ़्ज़नि में चयो त पुलिस जेका आहे इन में ग़लति गैर क़ानूनी तौर ते हिकिड़े डॉक्टर खे पंहिंजी कस्टडी में कूड़े इनकाउंटर में मारियो आहे। उनखां पोइ सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जो वफ़द बि वियो हुते उन बि लॻभॻि इहा साॻी ॻाल्हि कई त हिन में सॼे प्रोसेस जे अंदरि जेका शुरूआति आहे जंहिंमें हुन माण्हू ते डॉक्टर ते जेको ब्लेसफेमी जो या तौहीन रिसालत जो जेको इल्ज़ाम लॻो उन इल्ज़ाम जे लाइ जेका FIR कटी उन FIR जूं जेके बुनियादी लीगल रिक्वायरमेंट्स हुयूं उहे बि पूरियूं कोन कयूं हुयूं तंहिंजे करे उनजे मथां FIR जो कटजण ऐं उनजी गिरफ़्तारी जो अमल जेको हुयो उहो ख़ुदि जेको आहे बिल्कुलु उनमें कानून जे बुनियादी नुक़्तनि खे नज़रअंदाज कयो वियो। ख़ैर इहा पे डिबेट पंहिंजी जाइ ते पर सिंध हुकूमत जो एसि ताईं हिकिड़ो मस्बत रोल हुयो जंहिंमें हुननि इहा इंक्वायरी कराई ऐं इंक्वायरी में पुलिस ऑफिसरनि सुधो उहो बिल्कुलु वाज़े चयो त उहो जेको क़त्ल थियो आहे उहो मावराए क़ानून थियो आहे ऐं पुलिस ऑफिसरनि हिकिड़े कूड़े इनकाउंटर में हुनखे मारियो आहे। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन बि लॻभॻि साॻी ॻाल्हि कई आहे।
पर जेको मसलो आहे उहो इहो आहे त उन जे रद्द अमल में जेको हेट स्पीच थी, स्पीच जे नाले में जेको आहे असांजे जेको आहे आलिम सॻोरनि ऐं मज़हबी जेको अॻुवाणनि जेको रद्द अमल ॾेखारियो ऐं उनमें जेका ॿोली इस्तेमालु कई वई ऐं जेका सोशल मीडिया ते सभई तरह जूं जेके आहिनि पंहिंजो वीडियोज़ ऐं वॉइस ऐं जेको आलमनि सॻोरनि जा जेके आहिनि पंहिंजो उहे ख़िताब जेके आहिनि ऐं उहे जेके आहिनि उहे वायरल थिया। हुकूमत उन हेट स्पीच खे रोकण लाइ उन ॻाल्हि खे रोकण लाइ का बि एफर्ट न कई ऐं नतीजे तौर ते हिकिड़ी फिज़ा जेका आहे उहा हर नए ॾींहुं जेका आहे उहा तेज़ थींदी वई। उन हवाले सां ई सिंध जे समाजी अॻुवाणनि उन सॼी फिज़ा खे एतदाल में आणण लाइ इहो कयो त भई अमन जी धरती अमन थी चाहे जे नाले सां हुननि हिकिड़ो रवादारी मार्च रखियो जंहिंमें तमामु घणो असांजे नियाणियुनि जी जेको इनिशिएटिव हुयो ऐं तमामु घणो जेके असांजूं नौजवान औरतूं जेके आहिनि उहे हुननि उनमें पार्टिसिपेट कयो। उनखां अलावा अदीबनि दानिश्वरनि जेको आहे उनमें शिरकत कई। पर अॼु जेको इहो इंसिडेंट थियो उहो इंसिडेंट ज़ाहिर अफ़सोसनाक आहे ऐं उनमें सॼी सिंध जे अंदरि ताव आहे। उन ते गुफ़्तगू कंदासूं। नाज़रीन असांखे जॉइन कयो आहे असांजे पॉलिटिकल एनालिस्ट साईं सुहेल सांगी साहब जेको पाण हिकु हवाले सां ऐं पंहिंजो उनमें मौजूदु हुयो। उन सां गॾु गॾु असांखे पंहिंजो आवाज़ टीवी जे कराची जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार चालियो साहब बि जॉइन कयो आहे। ज़ुल्फ़कार चालियो साहब खां पहिरियों हाल अहिवाल वठूं था ऐं पोइ साईं सांगी साहब जो तजियो इन हवाले सां ऐं उन्हनि बि अखियुनि ॾिठो हाल अहिवाल उन्हनि वटि बि आहे उहो बि एड कंदासूं। ॿिन्ही खे भली का चवंदे ज़ुल्फ़कार चालियो साहब तव्हां खां हाल अहिवाल वठंदासूं। छा तव्हां ॾिठो, छा सूरत हाल हुई? जी जीअं त ही जेको सिंध मार्च सिंध रवादारी मार्च जो अॼु जेको रखियल हुयो 3 तलवार ते एहतजाज रखियल हुयो ऐं उन्हनि जो बाबा जा जो टाइम हुयो पर हिते पुलिस 3 तलवार खां वठी कराची प्रेस क्लब ताईं समूरा जेके रस्ता हुया उहे फैज़ साहब उहे हिननि सील करे छॾिया हुया। प्रेस क्लब जा ज़ैनब मार्केट वारो रस्तो ऐं इशारा फैसल वारो रस्तो प्रेस क्लब जा ॿई चारई पासा जेके रस्ता हुआ उन्हनि ते कंटेनर लॻाए बसियूं बीहारे उन्हनि खे मुकमल बंदि कयो ऐं होॾां 3 तलवार वारो पासो बि मुकमल बंदि हुयो। तमामु वॾी नफ़री पुलिस जी जंहिंमें लेडीज़ पुलिस रेंजर्स जूं बि हुयूं जेको उहा बि मौजूदु हुई ऐं एडिशनल IG ओडो साहब पाण निगरानी पियो करे। इन जो DIG जेको असद रज़ा उहो हिन सॼे सिस्टम जी निगरानी करे पियो। SP सदोज़ो ई पिणु हिन सॼे जी निगरानी कनि पिया ऐं कुझु गश्ती पुलिस बि गश्त कनि पियूं। उन खां पोइ जॾहिं ही सिंध रवादारी मार्च में जेके अॻुवान हुया सिंधू नवाज़ कांगरो जामी चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जीअं ई हू हिते कराची प्रेस क्लब जे पुठे पासे वारे रस्ते खां जीअं पहुता त अॻियां बसियूं बीठल हुयूं ऐं पुलिस वारा अॻियां अची विया पर हुननि उन बसियुनि खे धिका ॾेई ऐं पंहिंजो रस्तो ठाहे प्रेस क्लब जे अॻियां अची एहतजाज कयो। उन खां पोइ उते हिकिड़ो अफ़सोसनाक असां इन करे चऊं था त हिकिड़ो तमामु वॾो वैशाणो तशदुद उन्हनि जेके सियासी अॻुवान हुया जेके सुञाण धुरिन जा अॻुवान हुया ऐं उन्हनि जे मथां तमामु वॾो तशदुद थियो। एतिरे क़दुरु जो पुलिस वारा प्रेस क्लब जी गेट ताईं पहुची विया जिते सहाफ़िन पिणु हुननि खे पोइ ते ढकण जी कोशिशि कई पर हू उन्हनि सहाफ़िन ते बि हुननि जेको आहे सो तशदुद कयो। उनमें गिरफ़्तारियूं थियूं पहिरें मरहले में जेको लाठीचार्ज पर हू जंहिंखे बि गिरफ़्तार करे रहिया उन ते सख़्तु तशदुद करे उनखे लठियूं हणी उनजा कपिड़ा लीड़ूं करे उनखे पुलिस मोबाइल में उछले करे गिरफ़्तार करे खणी वञनि पिया। जामी चांडियो बि गिरफ़्तार थियो। उनजी नंढड़ी हुई रोमासा उनजी धीउ उहा गिरफ़्तार थी। उन्हनि ॿिन्ही ते सख़्तु तशदुद थियो ऐं मुल्क मनान चांडियो गिरफ़्तार थी। सिंधू नवाज़ कांगरो खे गिरफ़्तार करे तशदुद करे उनखे मोबाइल में विधो वियो। हमदो चांडियो गिरफ़्तार थियो। अली पल गिरफ़्तार थियो। उन्हनि जेको थलो साहब गिरफ़्तार थियो उन ते त तमामु घणो तशदुद थियो। बख्शल थलो काज़ी खिज़र हयात गिरफ़्तार थियो ऐं सैफ समय जो जा कपिड़ा लीड़ूं जेको रागी आहे उन जा कपिड़ा लीड़ूं करे उनखे गिरफ़्तार करे ऐं हू थाणे ते खणी विया। उनखां उनखे जेको मुज़ाहिरीन हुया जेको प्रेस क्लब अॻियां गॾु थिया उन्हनि खे छिड़ करण जे लाइ हिननि लठबाज़ी बि शुरू कई ऐं काफ़ी माण्हू 70 खां मथे माण्हू गिरफ़्तार करे उन्हनि खे खणी विया। उन खां पोइ वरी जेको ॿियो हिकिड़ो जेको ही सुञाण धुरिन जो टोलो आयो ऐं जेको प्रेस क्लब जे पासे वारे जिते बसियूं बीठल हुयूं उन रस्ते सां धरणो हणी वेही रहिया। उन्हनि
चयो त जेसीं ताईं असांजा ही कारकुन अॻुवाण गिरफ़्तार जेके थियल आहिनि उहे आज़ादु नथा थियनि त असां हितां न उथंदासीं। ऐं उन खां पोइ पुलिस फौरी तौर ते उन्हनि गिरफ़्तार थियल तक़रीबन समूरनि माण्हुनि खे आज़ादु करे छॾियो। ऐं उन आज़ादी खां पोइ जेको ही आहे जेको एहतजाज कंदड़ माण्हू हुया उहे पंहिंजे घरनि तरफ़ तक़रीबन हलिया विया आहिनि। ऐं अच्छा बाक़ी जेको ज़ुल्फ़िकार जेका आहे उहा असांखे ॿुधाइजो त तव्हांजा ज़रिया छा था ॿुधाइनि त हेल ताईं इहो जेको कुझु थियो आहे इन हवाले सां हुकूमत जे पारां का इन एहतजाज कंदड़नि जे ख़िलाफ़ का FIR बि कटी वई आहे या अञा ताईं हिन मामले जी का FIR न थी आहे? न FIR त अञा ताईं अहिड़ो को असां ताईं ॼाण न आहे पती। FIR कान थी आहे। गिरफ़्तार थियल बि जेके ही सिंध रवादारी मार्च जा जेके बि अॻुवाण कारकुन हिननि गिरफ़्तार कया तक़रीबन असां ताईं इहा ख़बर आहे त उन्हनि समूरनि खे हिननि आज़ादु कयो आहे ऐं हिन टाइम को बि कारकुन गिरफ़्तार न आहे। FIR जी न थी आहे जेकी तव्हां खां अपडेट वरी वठूं था तव्हां सां गॾु जो सांगी साहब तव्हां बि अखियुनि ॾिठो अहवाल बि तव्हां वटि आहे ऐं सॼी सूरत हाल ते ज़ाहिरा पाण हिन ते प्रोग्राम कंदा रहिया आहियूं उमरकोट जे साने खां वठी हिन सॼे अमल में उन ते तव्हांजो तजियो ऐं तबसरो बि खपंदो। तव्हांजे माइक तव्हांजे हवाले कजे थो। अॼु बिल्कुलु जीअं हिन नौजवान मंज़रकशी कई आहे या तक़रीबन इहा ई सूरत हाल हुई ऐं सभिनी हंधनि ते पुलिस ॿियारे एतिरे क़दुरु जो जेके पंहिंजे सिंध जे ॿियनि हंधनि तां काफ़िला आया थे उन्हनि खे बि टोल प्लाज़ा रोकियो वियो। पर हिते जेको आहे सो कंहिं न कंहिं तरीक़े सां हुकूमत जे रुकावटनि जे बावजूदि जेके बि कारकुन हुया लीडर हुया उहे सभु पहुता। उन मसइलो सिर्फ़ु हिकिड़ो आहे त भई ही सभई जेके हुया उन्हनि ऐलान बि कयो ऐं सरकार खे लिखी ॾिनो हो DC खे 15 जे अॻु में त असीं करियूं था ऐं असांजो हीअ राइट आहे राइट टू असेंबली राइट टू एक्सप्रेस और व्यूज़ उहो आहे असीं पुरमन रहंदासीं। ऐं ॾाढी मज़ेदार शइ आहे त इहे आख़िर ताईं पुरमन रहिया। मतिलबु जॾहिं पुलिस उन्हनि ते लठियूं पे वसायूं उन्हनि खे झीलियो पए ओॾी महिल बि उन्हनि को तशदुद कोन कयो। मतिलबु कंहिं सरकारी गाॾी खे कंहिंखे को हिकिड़ो टच बि कोन थियो ऐं इवन कंहिं पुलिस वारे खे इन्हनि धक बि कोन आयूं त इन सॼी ऐं पुलिस हुनखे जहिड़े सां लठियूं वसायूं पे मुंहिंजे अखियुनि जे अॻियां इहे कहिड़े नमूने सां हुनखे जामी चांडियो खे जेको सिंधी जेको दानिश्वर माण्हू आहे उन खे झीलियो वियो। कहिड़े नमूने सां हू जेका जामी साहब जी छोकिरी आहे रुमासा उन खे त बाक़ाइदे पुलिस जेको आहे सो मर्द पुलिस वारो टंगा टोली करे उन्हनि खे खयूं। मतिलबु इहो हिकिड़ो अहिड़ो अमल हो जेको भई जेकॾहिं हिननि खे अलो कना त ही वधि में वधि हिते अची नारा हणी तकरीरूं करे हलिया वञनि उन्हनि जी हिकिड़ी जेका हुई निकिरी वञे बाप। ऐं हिननि करण इन जे करे पिए चाहियो तव्हां बिल्कुलु प्रोग्राम जी शुरू में जीअं चयो त छाकाणि जो वाक़े खां पोइ जेका बि नफ़रत वारी ॿोली सिंध जे माण्हुनि हिते जेके राइट हक़नि जे लाइ कमु कनि था उन्हनि जे लाइ जेके तरक़ी पसंदि आहिनि जेके क़ौम पसंदि आहिनि उन्हनि जे लाइ जेके गुठियूं शयूं ॻाल्हायूं वयूं ऐं उन्हनि खे इहो ॾेखारे वियो त हू पंहिंजे पाण खे गैर महसूसु कनि। नतीजे में इहो सॼो उन्हनि कयो। ॿियो जेको मुतालबो हो उहो हो त जुडिशियल इंक्वायरी थिए ऐं टियों जेको मुतालबो हो उहो इहो आहे त जेके पुलिस ऑफिसर कूड़े इन इनकाउंटर में ॼाणायल आहिनि भई उन्हनि खे गिरफ़्तार कयो। भई इन लाइ जेकॾहिं हू अची एहतिजाज कंदा त पुरमन हो पर ॼाणी बुझी इहो कयो। ऐं मज़ेदार ॻाल्हि आहे प्रेस क्लब जे अॻियां जॾहिं इहो सॼो थिए पियो त उन में 2-3 पुलिस अफ़सर घटि में उन्हनि खे जेके इहे लॻल हुया फीता बीठा त मतिलबु घटि में घटि सब इंस्पेक्टर या इन लेवल जा त हुआ बल्कि हिकु अधु को ॿिनि खां मथे हूंदो त हुन जेको आहे सो बाक़ाइदे जेके जी इस्लामी नारा हणी ऐं उनखां पोइ माण्हुनि खे मारियो पिए लठियूं हणियूं पिए। मतिलबु उते हिकिड़ो इंता पसंदि जेके माण्हू आहिनि उते मौजूदु आहिनि भई तव्हांखे गिरफ़्तार करिणो आहे। जेकॾहिं आउं सम्झां थो त जेकॾहिं इहे सभई उते पुलिस ऑफिसर को ज़िम्मेदार ऐलान करे बाबा तव्हां एहतिजाज करणु आयो असीं तव्हांखे गिरफ़्तार कयूं था गिरफ़्तारी केरु थो ॾे त आउं सम्झां थो त जेके माण्हू हुया उहे गिरफ़्तारी ॾियण लाइ तयारु हुया। तव्हां उन्हनि खे जेको पंहिंजो सांगी साहब अॼु जिते जीअं मूं प्रोग्राम जे शुरू में चयो त हिकिड़ो त पंहिंजो सिविल सोसाइटी जे पारां ही मार्च जो ऐलान कयो वियो उनखां पोइ हिकिड़ी मज़हबी तंज़ीम जे पारां बि ऐलान कयो वियो हुयो ऐं उनखां पोइ
इहा ख़ुदि जेको आहे हुकूमत जे पारां मौक़ूफ़ हुयो त इहो क्लैश थींदो, तंहिंजे करे हुननि 144 लॻायो हो त मसइलो जेको आहे ॿ जेके आहिनि पंहिंजो राइवल ग्रुप जेके आहिनि हिकिड़ी जॻह ते असेंबल थींदा त उहो थींदो। हुकूमत जे पारां जेको जवाबु ॼाणायो वियो उहो इहो ॼाणायो वियो, जंहिंजे करे 144 लॻायो वियो। सही उहो बि मुज़ाहिरो थियो ऐं उन जी बि हाल अहवाल ॾियो। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे मुख़्तलिफ़ पंहिंजो मिसाल तौर मुंहिंजे साम्हूं जंग अख़बार जी हिकिड़ी हेडलाइन आहे त मुज़ाहिरीन ने पुलिस की एक मोबाइल को आग लगा दी। हाणे इहे कहिड़ा मुज़ाहिरीन हुया? आऊं तव्हांखे ॿुधायां त हिन में ॻाल्हि इहा हुई त ही जेको बि जंहिं मज़हबी धुर कयो उहो रुॻो हिन मुज़ाहिरे खे काउंटर करनि था। ऐं हुननि जो इहो हुयो त जेकॾहिं ही नथा कनि त असीं कोन कंदासीं। त मतिलबु त इहो को हुननि जो को हुकूमत सां न, बल्कि ही जेके सिंध जा माण्हू आहिनि जेके जिदोजहद कनि था, जेके माण्हुनि जे हक़नि लाइ विढ़नि था, जमहूरियत लाइ विढ़नि था, हिते जेको बि मतिलबु शहरी आज़ादियूं आहिनि उन लाइ, जेके पार्लियामेंट जी बालादस्ती लाइ विढ़नि था, इहे सभु उहे धुरियूं। उन्हनि चयो त ही जेकॾहिं कंदा त पोइ असीं कंदासीं। ऐं इहे राति जेको आहे देरि सां जेके पंहिंजा ऑर्गेनाइज़र दोस्त हुया उन्हनि सां हुकूमत जे किन माण्हू ॻाल्हाए पिए, हुननि चयो तव्हां टे तलवार न वञूं ऐं ठीकु आहे तव्हां प्रेस क्लब ते कयो। अच्छा, प्रेस क्लब हुननि जे चवण ते मतिलबु उहो जेको आहे सो इन्हनि सभिनी ऑर्गेनाइज़र रवादारी जेको मार्च हुयो उन जे उहो कैंसिल कयो, भई ठीकु आहे असीं प्रेस क्लब ते था कयूं। पर प्रेस क्लब खे बि हिननि बंदि कयो त ही हिकिड़ो मतिलबु त उन में गैप आहे। हू जेको तव्हां वाक़ियो ॿुधायो था त TLP जेका मज़हबी जमात हुई हुन बाक़ाइदे सां हुन माण्हुनि खे गॾु कयो, उते माण्हू बीहारिया, उनखां पोइ जेको आहे सो क्विंटन स्टेशन वटि गॾु थिया, उतां खां जेको हुन वॾे पैमाने ते जेके घणे भाङे मदरसनि जा जेके ॿार आहिनि उहे चया वञनि था नौजवान हुया त उहे आया ऐं उन्हनि जेको आहे सो उते मेट्रोपोल वटि हिते जेको आहे सो चकरी थी पुलिस सां। ऐं जेके इतला आहिनि उहे इहे आहिनि त पहिरीं फायरिंग जेका आहे मुज़ाहिरनि में थी ऐं ॿिए उन खां पोइ जेको आहे सो पुलिस या जेका फोर्स हूंदी उनजे तरफ़ां थी उते टीयर गैस वसाया ऐं उनखां पोइ जेको आहे सो हिकिड़ो माण्हू को शदीद ज़ख़्मी थियो, उनखे अस्पताल वठी विया। त ही जेको सॼो आहे इहो उनखां पोइ जो आहे ऐं हिन जे हरूभर हुन जे जवाब में